असांजे पुरमन शहरनि खे सुबुह जो रेड करे घरनि खां गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंजी असां मज़म्मत था कयूं। अॼु असां न हुकूमत जे ख़िलाफ़ु एहतिजाज था कयूं, न कंहिं ॿिए इदारे जे ख़िलाफ़ु। असां 800 माण्हू पुरमन पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हाणे थाणे जे दरवाज़े ते आया आहियूं। असांखे गिरफ़्तार कयो, असां लबैक या हुसैन जो जुर्म बि कयो आहे, अलम अब्बास बि कयो आहे, हुसैन इब्न अली जी हिमायत बि कई आहे, यज़ीद यज़ीदियत मुर्दाबाद जो नारो बि हयो आहे ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो बि हयो आहे। सो इन हवाले सां मां सम्झां थो असां हिते पुरअमन तरीक़े सां वेठा आहियूं। SSP साहिब जी टीम मुज़ाकरात करे थी पई, उहा बि एतिराफ़ करे चुकी आहे त FIR दुरुस्त न आहे। असां पुरुमीद आहियूं SSP मोहतरम मसूद अहमद बंगश साहब, DIG साहब में IG साहब, त उहे बिल्कुलु हिन जो नोटिस वठंदा ऐं असां पुरमन पाकिस्तानी आहियूं, शरीफ़ पाकिस्तानी आहियूं। इंशाअल्लाह क़ाइद मिलत जाफ़र अल्लामा मसीह सदीद नकी जा असां फॉलोवर आहियूं ऐं न असांजे तरफ़ां पतो टुटो आहे, न शीशो टुटो आहे, न ट्रैफिक रुकी आहे। इंशाअल्लाह असांजो इंतिज़ामिया सां अॻिते बि तामुर रहंदो ऐं असां मुल्क जी बका वहदत ऐं हुसैन इब्न अली जी हिमायत में असां हमेशह जे लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान कयूं।